मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो ॻोठ गोलो बूटो जे रहवासी मोहम्मद इब्राहिम अबड़ो एहतजाज कंदे छो त असांखे ॻोठ जा बाअसर माण्हू बिना जवाज़ तंग करे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में फसायो पियो वञे। हिन वधीक चयो त मुंहिंजे भाउ मजीद अबड़ो ते क़त्ल जो कूड़ो केस दाख़िल करे गिरफ़्तार कियो वियो आहे, जंहिंजो हिन वक़्त ताईं को पतो नाहे। पुलिस उनखे ज़ाहिर करे रही आहे। हाणे असांखे बि तंग कयो पियो वञे, जंहिं करे असां मौसूम ॿारनि समेत परेशानी दरपदर आहियूं। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त असां ते अरबाब इमामुल्ला मिस्किन नादिर क़ाबिल उमीद अली आशिक़ माशूक़ राशिद गाही अबड़ो कूड़ा केस कराए हिरासा करे रहिया आहिनि, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ तहफ़ुज़ फराहम कियो वञे। असांजो मसइलो इहो आहे त भाउ असांजो घोड़नि खां ॿाहिरां खणाए छॾियो अथनि। उहो वीचारो अधु बीमार आहे ऐं उनखे दवा हली पई जे असां भाउ जे नथा कयूं त कुझु नथो वरी सघे। असां जजनि सां बंदे आहियूं, असां हिन महिल ताईं कुझु बि न इंसाफ़ थियो आहे। भाउ जो नालो असांजे इहो मजीद आहे ऐं हुनजो न को ई आहे न को वाही आहे ऐं बेगुनाह खून में हुनखे बदिरा अथनि। हा जो उहो खून असांजे 20 साल बि साबुत छीचे त असां ॾियण लाइ तयारु आहियूं। तंहिंखां सवाइ उहो पलाल ते मोह आहे ऐं ॻोठ राज भाॻे ख़बर आहे। असांजो भाउ क़ुर शरीफ़ खणी अथनि, क़ुर शरीफ़ उछले असांजे भाउ खे ॾिनो अथनि। उहो जेको आहे असां नाजादी करे ऐं उहो क़ुर शरीफ़ हेठि खणी असां हेठां ऐं रखियो आहे वञी घर। असांजो हिन महिल ताईं को बि इंसाफ़ न थियो आहे साईं। उहो वही त इहो खून असांजे मथां पूरो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। वही त अॾे थी वियो साईं, उहो सेवण खणी आहे त असां पनाह वठी साईं निशा वटि सकरंड हुयासीं, असां घर बि न हुयासीं। तंहिं कंदे ॻोठारनि खे राज भाॻे खे ख़बर आहे त उहो पंहिंजो मणीअ मोह आहे, हू असांजे मथां इल्ज़ाम लॻल आहे। हुनखे साल छणारो आहे हींअर। अरबाब कई आहे ऐं अमाला मिस्किन नादर उमेद अली आशिक़ ऐं मिस्किन इहे मथां वरी हमला कयो ऐं असांखे मजबूर करे छॾियो। असां बदिरा वठी किथे वञूं, हींअर मजबूर थी विया आहियूं। वेले वेहणा